जाए ना आज तुझा टायर कटना न बेटा ने जीता था मेरी वे खानू जे कुकड़ के जैसी ताई खानू असो दांत न मोटाइंदो तेसी ताई ये खानू जो पालतू कुत्तो असांजी कैद में होंदो रब गाली आए तो तहां देवता के दे जो मां शहर माती मोटी दो जा जल्दी मोटने जा मोटनुस जल्दी डीएसपी सा मिलंदुस त अकबर माथ कढी जगह हथ कढन था त ठीक है न त कह वकील सा मिलणो पवंदो अकबर जी जमानत कराणी पवंदी हां जगह मुके न में सिज लही भी वने तो न तो खुद को न कजो नवासी जुल्म थियो कार थियो केड़ो जुल्म गाल कर केड़ो जुल्म तेरा मुंह के कमाल खान बदी खणी वा ना 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 कमाल खान जी एतरी जुरत वधी वई आ तो असा जे जमीन ते अची असा जे कमदार के अगवा करे वनन हा खान हाने मूसा खान जो बिल्लो करणो पेंदो खबर है न गुलाब खबर है हाने मूसा खान सा तो के एड़ो त कम करे दिखारीदुस एड़ो त कम करे दिखारीदुस तो असा जे फटाण का पहिरिया 1000 बार सोचींदो 1000 बार हाणे भी मूसा खान यो कदम न खणिया जकॾहिं मां सब्र न कया न अॼु खां पोइ जेको भी मूसा खान जो हमरा ज़मीनुनि ते निकिरे उनखे बदी खणी बारी में बंद करे कलकत्ते गुदाम में उछला छॾियोसि हाँ उन खां पोइ मूसा खान जो दिमाग़ ठिकाणे ते ईंदो छो त खान कुरड़ी हिक हणाईंदो आहे हिक बाबा साईं हीअ था उहो खानूअ जो कुकड़ जेको बेवक्ती बांगू ॾींदो आहे हाँ इहो आहे मार अरे तू कोन सुधरंदे तू कोन सुधरंदे अॼु हिन कुकड़ जी निड़ीअ ते लत नहीं हमेशा में न साफ करी दो जो साईं न हिन कुत्ते खे असां तेसी ताईं चेरो रखंदासीं जेसी ताईं खानू असांखे पंहिंजो डांद नथो मोटाए ॾे इन खां पहिरियों जो खानू हिन जो पेरो खणी हिते पहुचे हिन खे वञी गुदाम में बंदि कयो त हुनजा कुत्ता भी थप्पड़ थी सघनि लालो खणी वञी गुदाम में बंदि करीस हाज़ुर बाबा साईं हिन खे उन जगह ते तव्हांजी बंदि कयो जिते ॿाहिरि वारो बि हिनजी पांग न ॿुधंदो जे सजना थी आयो हुई त असां तोखे पंहिंजे सीने सां लॻायो हो सीने सां जेकॾहिं हींअर
दुश्मन थी आयो आहीं वॾे आवाज़ में ॻाल्हायो अथई त तोखे असां धिक्का ॾेई कढींदासीं धिक्का ॾेई धिक्का ॾियण त परे जी ॻाल्हि आहे तूं सिर्फ़ु मूंखे हथ तलाए ॾेखार और जॾहिं तुंहिंजी बाह पागल का बुखेड़े ॿार न पिटी कयमि न त मुंहिंजो नालो बि खान न आहे खान बस खानू बस हिन खां अॻु ते असां पंहिंजे तॾे जा असूल विसारे विया आहियूं पंहिंजी मक़सद जी ॻाल्हि कर ऐं हले था करे था मूसा खान इन खां पहिरियां जो मां हिते बारूद जी बाहि ॿारे छॾियां मुंहिंजो कमदार मुंहिंजे हवाले कयो मुंहिंजे तुंहिंजो कमदार असांजे खीसे में न आहे जो असां खीसे मां कढे तुंहिंजे हथ तिरीअ ते रखूं बस कमाल खान बस अञा तुंहिंजी इहा उमिरि न आहे जो तूं बि खान जे अॻियां ॻाल्हाई हिन खां पहिरियां जो तुंहिंजे पीउ खां अॻु तोखे क़बर हवाले कयां खाना बस खानू कानून खे पंहिंजे हथ में खणण जी कोशिश न कर पंहिंजी अखियुनि सां ॾिस हानू असांजे दर ते अची असां ते ई भौंके थो असां ते भौंके थो मूसा खान पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे पंहिंजी ज़बान खे इहा ज़बान काकरे खां छिके न कढाए अरे हाल निकिरी वञे थो चवां थो निकिरी वञ इन खां पहिरियां जो असां पंहिंजा होश ऐं आवाज़ विञाए विया आहियूं पंहिंजे हथियारनि जा मुंहुं खोले छॾियूं हर दिमाग़ खे चओ त हितां हलियो वञे हितां खान ॿुधाए तूं हिते कहिड़े मक़सद लाइ आयो आहे मुंहिंजे कमदार खे ही ॿई ॿधी खणी आया आहिनि तूं पंहिंजी रिपोर्ट हली लिखराए असां कानूनी कार्रवाई शुरू कयूं था साहब मां हितां जे अमन ख़ातिर हथियार फिटा कया आहिनि पर शाम ताईं जेकॾहिं मुंहिंजो हमरा मूं ताईं न पहुतो न त हिते मां रत जा दरिया वहाए छॾींदुसि रत जा दरिया छो त खान खुरड़ी हिक हणाईंदो आहे अचो कारे कारे तानो ता में कुछ कम आए ॻाल्हि कयो वेहंदो त ॻाल्हि कंदसि न फिलहाल वेहण जो वक़्तु वियो वॾा बाबा हाकिम खान जो छा थियो तव्हांजो छा इरादो आहे या इन हवेलीअ में हाकिम खान रहंदो या मां ये सोचे छॾियो आहे हाकिम खान त हर हाल में हिन हवेलीअ में थी रहंदो बाक़ी जे तव्हां हुन सां गॾु रहण चाहियो था त ठीकु आहे जिन त तव्हांखे इजाज़त आहे अदी छा थियो अदी दिलावर खान अदी खे दिल जो दौरो पियो आहे डॉक्टर खे घुरायो जेके दिल ई नाहे उनखे दौरो किथां पवंदो मांखे ख़बर पई तो तू मुसां केतिरो सच्चो आहे कसम मांखे पंहिंजी इज्जत जो जेॾी ख़बर पई त हाकिम इन घर में आयो आहे तव्हां ॿिन्हिनि खे खाधे में ज़हर न मिलाए ॾिनमि त मुंहिंजो नालो बि रईसाणी सकीना न आहे खैरा जेसर ॾे ख़ैर हुजे अमर मां जेसी ताईं मोटी था तेसी ताईं घर जे अंदरि हुजजो ईअं वाइड़नि जा न वतजो फिरंदियूं ये न थे जो मां हेॾे निकरां तव्हां घर खां ॿाहिरि हुजो अम्मा तू वञी आराम सां थी अच असां ॿार न आहियूं जो ईअं कंदासीं अम्मा तू असांजो फिक्र न कर असां घर में होशियारी सां रहंदियूंसीं तू वञी थी अच जेका उम्मीद दिल में खणी वञी थी उन उम्मीद सां वञ अम्मा जीअं तुंहिंजे दिल जूं उम्मीदूं पूरियूं थियनि अदी हाणे निकिरण जी कर सॼो ॾींहुं घर में वेही मोकिलाइण जी कंदी त पोइ साईं वटि कीअं पहुचंदासीं हल दा हल हाणे पारत अथव पोयों जी पारत अथव चोरियूं
ही छा माई खैरी ले दिखायो पिया वञो छा हाय जाडे वञो ताडे न हूं सत सामो जे हलणो थई तखनी तू भी हल जेकर हीअ बे हले असांखे छा घुर्जे पर इहो त ॿुधायो त वञो काॾे पिया करा जे सिर ॾे ख़ैर हुजे ज़कात जा पैसा वठण थी वञा ॿुधो थमे त नओं चेयरमैन आयो आहे ॾाढो ईमानदार सो वञा थी उन ॾे ज़कात वठण हलंदी आहे जे इहा ॻाल्हि आहे न मिंट तरसो आउं बि तव्हां सां गॾु थी हलां मासी पैसनि जो ॿुधी छिती नथी छिती अम्मा ऐं मामो ॿई वञनि था मुर्शिद जी ज़ियारत ते हलो ता हलो हाणे ॾिसे नथो त मन हू सौरत मोहे पई आहे हाणे चल ख़ैर सां थी मोटी अचूं तो मुसीबत के तो जहर बना मारियो बाकी मुंजी मनुष्य तोखे छा कंदी सदाई जेड़े जे लाइ तैयार लगी थी अचे पई कहीं चङे कम जे लाइ वञो उहो बि छुटो हाकिम खाना हाणे तुंहिंजो छा इरादो आहे जॾहिं असीं रूबरू ईंदासीं उन खां पोइ ख़बर पवंदी त अदावत जा कहिड़ा कहिड़ा शर्त आहिनि जेके मूंखे मञणा पवंदा बादशाह दिलावर खन तव्हांजो भाउ आहे जेके भी शर्त रखंदो उहे तव्हांजी भलाई जा हूंदा जे हू भलाई सोचे हा न त मूं मथां बंदूकूं सिधियूं कोन करे हा उन में भी तव्हांजी का ग़लती हूंदी मुंहिंजी ग़लती जॾहिं तूं इन मामले जे विच में ई न हुए त ॻाल्हाए छो थो हथ छॾियो बादशाह हथ छॾियो न त तूं छा कंदे न हाकिम खाना न अॼु ताईं भी मूं मथां वारिस खान हथ न आहे खयो त पोइ हकीम बस बादशाह अॼु हाकिम खान सुठो नाहे कयो कीमत चयुमि त बस जॾहिं तोखे असुल मामले जी ख़बर ई कोन्हे तूं विच में छो थो टंग पंहिंजी हणाए बादशाह एतिरो मां बि वियल न आहियां मूं त तव्हां सां पंहिंजाइप करे पे ॻाल्हायो तो त मूंखे गैर बि न सम्झो मूंखे बि कसम आहे पंहिंजे इज़त जो अॼु खां पोइ मां तोसां हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाईंदुसि हकीम कावड़ाए छॾीसीं न इहो वेंदो त कारे वेंदो इहो धिका थाबा खाई वरी हिन दर जी तोदर करंदो न हकीम खाना न हकीम उन्हनि माण्हुनि मंझां नाहे उन्हनि माण्हुनि मंझां जेसिताईं मूसा खान जा माण्हू बदी हिते खणी नथा अचो न तेसिताईं मूंखे आराम न ईंदो मूंखे आराम त पोइ देर छाजी आहे हाणे ई था निकिरी हलो मूसा खान जी ज़मीन तरफ़ को न को हथ ज़रूर ईंदो हा गुलाब जेको बि साम्हूं आयो न उन्हनि खे बदी हिते खणी था अचूं अचो
जेसरा ॾेखारियो हुजे अदा केॾी त हिते आसीस आहे केॾो त सुकून आहे हाय हाय हे सुकून बसि अदा असां जीअरा इंसान नफ़्सा नफ़्सीअ में पूरा बसि हे भी मुंहिंजो हे भी मुंहिंजो हे भी मुंहिंजो इहा ख़बर ई न आहे त साह निकिते खां पोइ सिज उभिरे अलाए न उभिरे चलो अलाह करे जो इहे 4 कफन जा गज़ नसीब थियनि न न इहा गणती माण्हुनि खे कोन्हे हाय हाय कफन बि कंहिं कंहिं नसीब वारे खे मिलंदो आहे घणा त असां पारां हिसी बेकफन थी मौत मरी वेंदा आहिनि हक हक सच्चा मुर्शिद हक 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 सच्चा मुर्शिद हक 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 मुर्शिद बेशक मुर्शिद तू हक जी राह ते आ हक मुर्शिद हक हक ए अल्लाह जी नेकबानी नाले अल्लाह जे वंड में जो डर पिया त ॾे खैरा जे सिर ॾे खैर हुजे तू भी त अल्लाह जो बंदो आ पो तू छो न थो 20 रुपया मांखे ॾे अल्लाह जे नाम ते हीअ त मुंहिंजी बि मां लॻे जेकॾहिं मां हिते वेठुसि त हीअ मूंखे कंगाल करे छॾींदी हक हक अदी अदी समझा थो त इहो पोतल थई आदा सभई पहतल हिन हिते पर आहिनि अलाए काथे काथे पहतल इहा ख़बर कोन थी पए पई अदा हाणे तू भी सब्र करे वेहो जे तू ये ॼाड़ी हणंदो रहे न त अलाए कहिड़ा कहिड़ा पहतल अचे पहचंदा ऐं असांखे अलाए कहिड़े हद पहुचाईंदा सब्र करे वे सब्र को कम वठ डंडा डोटा न कमाइनि न कनि बसि इहे फिकियूं इगड़ियूं कंध में पयूं अथनि वञनि था पिया लाल साईं ते उतां बगाना वठी कंध में विझी पोइ इहो जेको आहे पिनण ते ज़ोर वतन पराई रत चूसींदा अरे ॾाढो ॾोटो आहे वञी तगारी खणे त कोता बि मानी न खाइनिसि पर केरु करे निकमूं रुगो अब ते हथ टंगींदो त माणस इन लाइ ॼणियोसि ॿुॾी बि नथो मरे